सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 8 सबक 19 अलजबरा जो चौथों फार्मूला अलजब्रिक आइडेंटिटी नंबर 4 ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार मां नाना आबिद ॿार हुन सबक में असां अलजबरा जे चौथे फार्मूला यानी फोर्थ आइडेंटिटी जे बारे में ॻाल्हाईंदासीं उन खे साबित कंदासीं यानी वेरीफाई कंदासीं। असां गुज़िरियल सबकनि में ही 3 आइडेंटिटीज़ डिटेल्स में ॾिठियूं। हिन सबक में असां हिन चौथी आइडेंटिटी खे वधीक डिटेल में ॾिसंदासीं यानी असां अलजबरा जे हिन फार्मूले जी वधीक तफ़सील ॼाणींदासीं। हिन फार्मूला खे या हिन आइडेंटिटी खे असां डिफरेंस ऑफ स्क्वायर ऑफ 2 टर्म्स चवंदा आहियूं। डिफरेंस जो मतिलबु आहे कट, स्क्वायर जो मतिलबु आहे चोरस ऐं ॿ टर्म्स जा चोरस उन्हनि जे कट यानी डिफरेंस। The difference of square of two unlike terms is the product जो मतलब आहे ज़रब उपत of sum and difference of two terms। सिंधीअ में जेकॾहिं चऊं त ॿिनि मुख़्तलिफ़ रक़मनि जे चोरसनि जो तफ़ावत बराबरि आहे ॿिन्ही रक़मनि जे जोड़ ऐं ॿिन्ही रक़मनि जे तफ़ावत जी ज़रब उपत जे बराबरि। हाणे हिनखे असां ॿिए तरीक़े सां चई सघूं था, असां इहो बि चई सघूं था त ॿिन्ही रक़मनि जे जोड़ ऐं ॿिन्ही रक़मनि जे तफ़ावत जी ज़रब उपत बराबरि आहे ॿिनि मुख़्तलिफ़ रक़मनि जे चोरसनि जे तफ़ावत जे, यानी असां चई सघूं था त प्रोडक्ट ऑफ सम एंड डिफरेंस ऑफ टू टर्म्स इज इक्वल टू डिफरेंस ऑफ देयर स्क्वायर्स। हाणे अचो त असां हिनखे हिस्बे रवायत अलजबरा वारी तरीक़े सां वेरीफाई करे ॾिसूं या साबित कयूं। उन लाइ असां लिखंदासीं लेफ्ट हैंड साइड असांजी आहे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर ऐं राइट हैंड साइड असांजी आहे ए प्लस बी ऐं बी ब्रैकेट में ए माइनस बी। हिनखे फॉइल जे तरीक़े सां ज़रब कंदासीं त थींदो आउट पहिरीं फर्स्ट थींदा ए ऐं ए मल्टीप्लाई थींदा उहो थींदो ए स्क्वायर, पोइ आउटर थींदा यानी हिकिड़ो ए थींदो असांजो ऐं ॿियो जेको आहे उहो थींदो मल्टीप्लाई हुन सां माइनस बी, त माइनस साइन ईंदी ऐं ए बी ईंदो। उन खां पोइ असांजा थींदा इनर बी ऐं ए मल्टीप्लाई थी ॿई प्लस में आहिनि सो ए प्लस ए बी थींदो। उन खां पोइ लास्ट हिकिड़ो बी आहे हिकिड़ो माइनस बी आहे त हुनजी ज़रब थींदी माइनस बी स्क्वायर। हाणे असां ॾिसंदासीं त हिन में ॿ टर्म्स जेके आहिनि उहे असांजा हिकु जहिड़ा टर्म्स हिकु जहिड़ा हिनखे करे कटे छॾियमि। हाणे बाक़ी छा बचियो मूं वटि ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर, इहो असांजो बराबरि आहे लेफ्ट हैंड साइड जे। सो लिखंदासीं 10 LHS इज़ इक्वल टू RHS ऐं ॿियो जुमिलो थींदो आहे हैंस वेरीफाइड। हाणे अचो त असां हिन आइडेंटिटी खे जामेट्री वारे तरीक़े सां बि वेरीफाई करे ॾिसूं। असां जेकॾहिं ॾिसूं त असां वटि जेके रक़मूं आहिनि उहो ए स्क्वायर ऐं बी स्क्वायर आहे। ए स्क्वायर हिकिड़े अहिड़े चोरस जी पखेड़े जंहिंजी हर साइड ए हुजे सो मूं हुते उहो चोरस ठाहे छॾियो आहे ऐं बी स्क्वायर उन चोरस जी एरिया आहे जंहिंजी हर साइड बी हुजे सो उहो चोरस बि ठाहे छॾियो आहे। हाणे जेकॾहिं हिन चोरस सां मां हिन चोरस जो कुझु हिसो कवर कयां त बाक़ी मूं वटि छा बचंदो, पखेड़ मूं वटि बचंदी उहा बचंदी ए स्क्वायर मां बी स्क्वायर घटि थी वियो, यानी जेका बचियल पखेड़ आहे उहा थींदी ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर। हीअ मुंहिंजो लेफ्ट हैंड साइड आहे हिन आइडेंटिटी जो जेको मूंखे मिली वियो। उन खां पोइ जेकॾहिं मां ॾिसां त दरअसल हीअ जेको बचियल पखेड़ आहे उहा ॿिनि मुस्ततिलनि या रेक्टेंगल्स मां ठहियल आहे। हिकिड़ो रेक्टेंगल जेको मूं ही साओ या पीलो ॾेखारियो आहे ऐं ॿियो जेको आहे उहो ई वाङणाई टाइप जो जेको थी वियो आहे उहो आहे। हिननि ॿिन्ही मां ठहियल आहे जेको असांजी बचियल पखेड़ आहे। हाणे इन खे जेकॾहिं मां अलॻि ॾेखारियां ॿाहिरि कढी त छा थींदो, जॾहिं मूं हिन ॿिनि मुस्ततिलनि खे या रेक्टेंगल्स खे अलॻि कयो
त उहे मूंखे हिते नज़र अची विया। हाणे हीउ जेको नारंगी रंग आहे, जेको ऑरेंज कलर आहे हिते बचियल जेको असांजो आहे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर, ऐं ही ॿ जेके रेक्टेंगल्स आहिनि उन्हनि जी कुल माप साॻी हूंदी, यानी मां बराबरी जो निशान ॾेई सघां थो त हीअ ॿई मापूं साॻियूं आहिनि। हाणे अचो त असां हिननि ॿिन्ही मुस्ततिलनि या रेक्टेंगल्स जी पखेड़ लहूं। हुन लाइ असांखे हिननि जा डायमेंशन्स खपंदा। हिन में जेकॾहिं असां ॾिसूं त हीअ डायमेंशन ऐं हीअ डायमेंशन बराबरि आहे, उहो थींदो ए, ऐं उन खां पोइ असांखे ॿी ख़बर आहे त हीअ डायमेंशन जेको आहे उहो बी आहे। इहा असांखे पक ख़बर आहे त हीअ बि असां वटि बी आहे। हाणे हीअ डायमेंशन छा थींदो? हीअ डायमेंशन असां वटि थींदो हिन सॼे डायमेंशन मां, यानी हिन सॼे मां मूं हेतिरो टुकड़ो कटे छॾियो आहे, यानी उहो थींदो ए मां मूं बी कटे छॾियो आहे, यानी ए माइनस बी। ऐं हीअ डायमेंशन छा थींदो? इहो मूं सॼे ए मां ही बी कटे छॾियो आहे, हिन जो थींदो डायमेंशन ए माइनस बी। हाणे जेकॾहिं ॾिसजे त हिन मुस्ततील जी जेका ड्रेग आहे उहा हिन मुस्ततील जी वेकर जे बराबरि आहे। सो मां हिन खे जेकॾहिं फेराए हिते ॻंढियां त मां हिनखे सौ सिधो ॻंढे सघां थो। सो अहिड़ी तरह मूं हिन नंढे मुस्ततील खे वॾे मुस्ततील सां ॻंढे छॾियो, ऐं मूंखे हिकिड़ो वॾो मुस्ततील मिली वियो। हिन जी हीअ साइड छा थींदी? हिन जी साइड थींदी ए प्लस बी, ऐं हीअ साइड छा थींदी? हीअ साइड त हिन जेतिरी आहे, ए माइनस बी जे बराबरि आहे। सो यानी मां चई सघां थो त हिन वॾे मुस्ततील जा जेके डायमेंशन थींदा उहे थींदा ए माइनस बी हिकिड़े पासे ऐं ए प्लस बी ॿिए पासे। हाणे भला हिन जी पखेड़ छा थींदी? हिन जी पखेड़ थींदी हिनजे ॿिन्ही डायमेंशन्स जी ज़रब उपत, यानी ए प्लस बी खे जेकॾहिं मां मल्टीप्लाई कयां ए माइनस बी सां त उहा थींदी हिन जी पखेड़। उहा पखेड़ थींदी मुंहिंजी ए प्लस बी मल्टीप्लाई बाय ए माइनस बी। हाणे मां जेकॾहिं ॾिसां त हीउ जेको बचियल टुकड़ो हो ऐं हीउ वॾो मुस्ततील, इन जी पखेड़ त साॻी आहे न, उहे साॻा ई आहिनि। उन जे करे मां चई सघां थो त हीअ पखेड़ ऐं हीअ पखेड़ ॿई बराबरि आहिनि, यानी ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर इज इक्वल टू ए प्लस बी मल्टीप्लाई बाय ए माइनस बी, जेको असांखे साबित करणो हो। बराबरि हिन आइडेंटिटी खे तव्हां कंहिं बि तरीक़े सां, यानी वर्टिकल मेथड या हॉरिज़ॉन्टल मेथड या फॉइल मेथड सां हिननि ॿिनि बाइनोमियल्स खे पाण में ज़रब करे बि साबित करे सघो था। सो ज़रब करे तव्हां पाण मुरादो साबित कयो। उन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।